नाज़रीन, सिंध में चौमासे जो बरसातूं मामूल खां वधीक पयूं आहिनि। मौसमियात खाते बरसातुनि खां अॻु वार्निंग पिणु जारी कई हुई। बरसातुनि खां पोइ कराची ऐं हैदराबाद समेत अक्सर शहरनि में ॿोरी जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई आहे, जॾहिं त बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ फ़सलुनि खे पिणु कापारी धकु लॻो आहे। इन सॼी सूरतहाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सिंध आबादगार बोर्ड जो इतलात सेक्रेटरी असलम मरी साहब। अस्सलाम वालेकुम असलम मरी साहब। वालेकुम सलाम। असलम मरी साहब, चौमासे जी बरसात अव्हां जे साम्हूं आहे। नाज़रीन खे ॿुधाइजो त ताज़नि बरसातुनि खां अॻु कहिड़ा फ़सल तयारु हुआ ऐं उन्हनि मां केतिरनि फ़सलुनि खे नुक़सानु पहुतो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरसातुनि खां अॻु में पाणी जी शदीद खोट हुई। बरसातुनि जा फ़ाइदा त काफ़ी थिया आहिनि, मगर उन जा हिकिड़े पासे जेको आहे सो नुक़सान बि थिया आहिनि। जंहिंमें असांजो जेको वॾो मेजर क्रॉप आहे सिंध में, उहो काटन जो फ़सल हो, जंहिंजो पीक टाइम आहे, हिन वक़्तु पिकिंग जो टाइम आहे, जुलाई जो महीनो हले पियो। त हिन वक़्तु काटन जो फ़सल जेको आहे सो तमामु घणो बरसातुनि जे करे मुतासिर थियो आहे। हैदराबाद, मटियारी, टंडोअलियार, मीरपुर ख़ास, टंड मोहम्मद ख़ान, इन्हनि ज़िलनि में हिन वक़्तु जुलाई जे महीने में बसर जी पोखाई जो टाइम आहे। बसर जी पोखाई शुरू थियण सां ई जीअं बसर जो जेको फ़सल आहे उहो पोखियो वियो, त मथां जेके शदीद बरसातूं हींअर वसियूं आहिनि, त उन्हनि बरसातुनि सां बसर जी जेका पोखाई आहे न सिर्फ़ु उहा मुतासिर थी आहे, बल्कि जेको पोखियल बसर हो उहो बि घणो मुतासिर थियो आहे इन बरसातुनि जे करे। अच्छा असलम मरी साहब, नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त बरसातुनि कुझु फ़सलुनि खे फ़ाइदो बि पहुचायो आहे। बिल्कुलु, बरसातुनि में जेको आहे सो कमल जो फ़सल आहे, अंबनि जा बाग़ आहिनि, केले जा बाग़ आहिनि, ऐं ॿिया जेके असांजा मेजर क्रॉप्स आहिनि, उन्हनि खे ज़ाहिरी तौर ते फ़ाइदो थियो आहे। जिथे जिथे पाणी जी खोट हुई, उन्हनि इलाइक़नि में जेको आहे सो पाणी पहुचण सां उन्हनि फ़सलुनि खे पाणी वाफ़िर मिक़दार में मिलण जे करे फ़ाइदो थियो आहे। ऐं जेके इंसेक्ट आहिनि, रस चूसींदड़ जेके कीड़ा आहिनि, उहे बि जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे वणनि जे फ़सल ते। ऐं ॿिया जेके असांजा वेजिटेबल्स क्रॉप्स आहिनि, उन्हनि ते जेको बरसाति पवण खां पोइ काफ़ी फ़ाइदो थियो आहे। अच्छा, सिंध आबादगार बोर्ड इन सॼी सूरतहाल में आबादगारनि जी रहनुमाई लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो? इहो बि ॿुधाइजो त नंढनि आबादगारनि खे जेको नुक़सानु पहुतो आहे, उन जे अज़ाले लाइ अव्हां जी तंज़ीम कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार कई आहे ऐं हुकूमत इन लाइ छा करे रही आहे? बिल्कुलु, असांखे जेको नुक़सानु थियो आहे काटन जी फ़सल ते, जंहिंजो फ़ी मण बरसातुनि खां पहिरीं 10,000 रुपया फ़ी मण फुटी जो हलियो पिए। बरसातूं पवण खां पोइ काटन जो फ़सल त मुतासिर थियो आहे, फुटी जी सूरत ख़राबु थी आहे, बल्कि उन खां पोइ कारखाने जेके दार आहिनि, उन जी हिकठी जे करे जेको हिन वक़्तु फुटी जो जेको फ़सल आहे, उनजो अघु 10,000 मां किरी करे 3500 खां वठी 4,000 ताईं फ़ी मण वरितो पियो वञे। उन में सिधो सं नंढो जेको आबादगार आहे उहो मुतासिर थिए पियो। ऐं असां जेको आहे सो हिन वक़्तु सिंध में जेके 3 वॾियूं तंज़ीमूं आहिनि, सिंध आबादगार बोर्ड, सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर ऐं सिंध आबादगार इत्तेहाद, असां हिकिड़ी गॾिजाणी रखी गुज़िरियल हफ़्ते। उन गॾिजाणी में असां एजेंडा जेका असां हाणे पेश कंदासीं गवर्नमेंट सां, उन में असां मुतालिबो कंदासूं त असांजे जेके फ़सल जेके मुतासिर थिया आहिनि बरसातुनि जे करे, या असांखे जेके अघु न पिया मिलनि जिन्सनि जा, उनखां अलावा जेको भाणनि जो अघु आहे उहो तमामु घणा वधण जे करे असांजे जेके इनपुट्स आहिनि उहे वधी विया आहिनि। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेके फ़सलनि ते उहे वधी विया आहिनि। त असां गवर्नमेंट खां डिमांड पिया करियूं त जेको आहे सो भाणनि जो अघु घटायो वञे। डीज़ल जा प्राइसिस आहिनि, बिजली आहे, उन खां अलावा जेके पेस्टिसाइड फ़सलनि ते इस्तेमालु थींदा आहिनि, उन्हनि ते कंट्रोल कयो वञे। जेको फ़सलनि जा अघु आहिनि, मिनिमम सपोर्ट प्राइस आहे काटन जो, उन ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं आबादगारनि खे फ़ाइदो थिए। न त ॿी सूरत में असां एहतिजाज जी तहरीक जेका आहे सा उहा हलाईंदासीं। अच्छा, फ़सलुनि खे नुक़सानु पहुचण खां पोइ ज़ाहिर आहे त फ़सल घटि लहंदा ऐं उन्हनि जा अघ बि वधी सघनि था। इन सूरतहाल खे अव्हां कीअं था ॾिसो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डिमांड एंड सप्लाई जो मसइलो थिए थो। जॾहिं फ़सल जेको आहे सो हाणे हिन वक़्तु जेको मुतासिर थिए पियो, काटन जो फ़सल मुतासिर थिए पियो, उनजो फ़ाइदो आबादगारनि खे न थींदो, कारखानेदारनि खे थींदो। जॾहिं काटन जी प्रोडक्शन जेका आहे सा उहा घटि थींदी बरसातुनि सबबि, त उनजो फ़सल जेको फ़ाइदो आहे उहो कारखानेदार, टेक्सटाइल इंडस्ट्री जेका आहे सा उन्हनि खे सिधो सो थींदो। उन खां अलावा बसर जो जेको आहे प्रोडक्शन, बसर जी जेको कल्टिवेशन आहे उहो मुतासिर थिए पियो। उन में बसर जी जेका पैदावार आहे उहा घटि लहण जे करे मुल्क में बसर जी खोट जेका आहे सा उहा पैदा थींदी, जंहिंमें न सिर्फ़ु आबादगारनि खे नुक़सानु आहे, बल्कि जेको आम आवाम आहे उनखे बसर महांगो मिलण जे करे जेको आहे सो उहो तमामु घणा उनजा प्राइस वधण जे करे उहो बि नुक़सान में वञी सघे थो। असलम मरी साहब, SS न्यूज़ खे वक़्तु ॾियण ते अव्हां जी महिरबानी।
नाज़रीन आबादगार अखबार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुकूमत खे घुर्जे त आबादगारनि खे फौरी तौर ते रिलीफ ॾिए ऐं जिते तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे उन्हनि समूरनि इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾिए, उते ढल ऐं ॿियूं टैक्सूं माफ़ करे त जीअं नंढा आबादगार वरी पंहिंजनि पेरनि ते बीही सघनि। फीडबैक ज़रूरु ॾिजो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान आयशा सजाद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।